अच्छा, ॿी निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत तेसि ताईं क़ाइमु न थींदी जेसि ताईं तव्हां पंहिंजे अमीर खे, पंहिंजे हाकिम खे, पंहिंजे अमीरुल मोमिनीन खे क़त्ल न कयो। इहा निशानी बि ज़ाहिर थी चुकी आहे मुंहिंजा भाउ। सन 35 हिजरी जे अंदरि कुछ माण्हू जेके आले मिस्र अब्दुल्ला बिन उबैय जे कढ लॻण वारा, जिन हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बेदर्दी सां, हज़रत उस्मान ख़लीफ़ा सानी आहे, टियों ख़लीफ़ो हुयो। ख़लीफ़ा अव्वल अबू बकर सिद्दीक़ आहे, ॿिए नंबर वारो जेको ख़लीफ़ो आहे हज़रत उमर आहे, टे नंबर ते जेको ख़लीफ़ो आहे उहो हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। ठीकु आहे। हज़रत उस्मान बिन अफ़ान जे दौर जे अंदरि ऐं हज़रत उस्मान जी ख़िलाफ़त जे अंदरि काफ़ी माण्हू जेके हुया जिन मदीने जे अंदरि अजीब व ग़रीब क़िस्म जूं शरारतूं कयूं। हज़रत उस्मान बाहया, बासाफ़ ऐं बाकिरदार माण्हू हुयो। हज़रत उस्मान बिन अफ़ान उन्हनि खे चयो त तव्हां मदीने मां निकिरी वञो। ॿाहिरि निकिरी करे उन्हनि पंहिंजूं शरारतूं मामलात ऐं मसाइल शुरू कया। बिल आख़िर 18 ज़ुल्हज ते हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो वियो। इहो वाक़ियात मामलात मसाइल तव्हां असां बयान जे अंदरि ॿुधंदा आहियूं उलमा इकराम खां, मूं बि काफ़ी दफ़ा बयानु कयो आहे। उन खां बाद में 40 हिजरी जे अंदरि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो वियो। चौथे नंबर ते ख़लीफ़ो इस्लाम जो हज़रत अली साईं आहे, अली इब्न तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत अली साईं खे बि शहीद कयो वियो। अब्दुर्रहमान बिन मलजम जे नाले सां हिकिड़ो मलाउन हुयो जंहिं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो। ॻाल्हि सम्झ में आई। उन खां बाद में सन 61 हिजरी जे अंदरि यज़ीद जी हुकूमत जे अंदरि सोणे इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे 10 मुहर्रमुल हराम ते शहीद कयो वियो। इहो वाक़ियो बि तव्हां असां ॿुधो आहे ऐं मशहूरु आहे, मारूफ़ आहे। माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अव्हां जे अंदरि क़यामत तेसीं ताईं क़ाइमु न थींदी जेसीं ताईं तव्हां पंहिंजे अमीर खे छा कंदव, क़त्ल कंदव। हज़रत उस्मान जे शहीद थियण खां बाद, आई ॻाल्हि सम्झ में, हज़रत उस्मान साईं जे शहीद थियण खां बाद में पहिरियों अमीर हज़रत उस्मान हुयो, उनखे शहीद कयो वियो। ॿियो अमीर हज़रत अली साईं हुयो, उनखे शहीद कयो वियो। टियों हज़रत हुसैन इब्न अली रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो, उनखे शहीद कयो वियो। पोइ इहे जंगी मामलात ऐं मसाइल मुसलमाननि जे अंदरि अलाह जे रसूल फरमायो जेसीं ताईं तव्हां पंहिंजे अमीर खे न मारींदव तेसीं तव्हांजे मथां क़यामत क़ाइमु न थींदी। पंहिंजे अमीर खे मारींदव ऐं हिन दुनिया जा बदतरीन माण्हू तव्हांजे मथां हुकूमत कंदा। दुनिया जा छा कंदा? ग़लीज़ तरीन ऐं पलीत माण्हू, किना माण्हू, बदमाश माण्हू तव्हांजे मथां हुकूमत कंदा। अॼु 1400 साल गुज़री विया, तव्हां असां पंहिंजे हियांव जे मथां हथु रखी करे ॾिसंदासीं, वाह मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आमिना जा लाल महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो जेके 1400 साल पहिरीं अल्फाज़ फरमाया हा, अल्लाह जी ज़ाते गिरामी जो कसम आहे जो अखियुनि सां उहे सभु शयूं तव्हां असांखे नज़र अचंदियूं पयूं। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? तारीख़ तव्हां खोले करे ॾिसो, उन खां बाद में मुसलमाननि जो केतिरो क़त्ल आम थियो आहे ऐं केतिरो मुसलमाननि खे अज़ियत। सन 63 हिजरी जे अंदरि तारीख़ जे अंदरि मशहूरु ॻाल्हि आहे, सन 63 हिजरी जे अंदरि जेको क़त्ल आम मुसलमाननि जो थियो आहे, 10,000 खां वधीक मके ऐं मदीने जे अंदरि मुसलमाननि खे मारियो वियो आहे। उन में 700 त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहब इकराम। सन 61 हिजरी जे अंदरि हज़रत हुसैन करबला जे मैदान जे अंदरि क़ुर्बानी ॾिनी आहे। वरी सन 63 हिजरी जे अंदरि जेको मुसलमाननि जे मथां दौरे ख़िलाफ़त जे अंदरि मुसलमाननि खे जेको मारियो आहे, एतिरे क़दुरु तारीख़ जे अंदरि अचे थो पियो 700 साहब इकराम, जंहिंमें जलीलुल क़द्र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा हा, अल्लाह जे रसूल जे साहब इकराम खे बि मारियो वियो। ऐं काबतुल्लाह हरम पाक जो यादि आहे न, जिते तव्हां असां तवाफ़ कंदा आहियूं, हरम जी जेका हुदूद आहे, तव्हां असां मुसलमान आहियूं, तव्हां असांखे इहा मालूमात हुजणु खपे, हुदूद हरम जे अंदरि कंहिं बि माण्हू खे मारणु जाइज़ कंहिं बि क़िस्म जो न आहे। इहो इस्लाम ऐं क़ुरान जी तालीम आहे। हुदूद हरम जे अंदरि कंहिंखे बि